घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार जो आहे त वफ़ाक़ धाड़ेलनि खे मुंहुं ॾियण लाइ हथियार सिंध पुलिस हवाले कया आहिनि। सिंध पुलिस खे उहे जंगी हथियार मिलिया आहिनि जेकी रुगो फ़ौज वटि हूंदा आहिनि। ठटे में मीडिया सां ॻाल्हाईंदे घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार जो चवणु आहे त प्रिया कुमारी ऐं ॿियनि मोकविंदी बाज़ियाबी लाइ पुलिस कोशिशूं करे पई। हुन चयो त सिंध में अमन अमान जी सूरत-हाल में बहितरी आई आहे पर वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार जो चवणु आहे त वफ़ाक़ धाड़ेलनि खे मुंहुं ॾियण लाइ हथियार सिंध पुलिस हवाले कया आहिनि। सिंध पुलिस खे उहे जंगी हथियार मिलिया आहिनि जेकी रुगो फ़ौज वटि हूंदा आहिनि। ठटे में मीडिया सां ॻाल्हाईंदे घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार चयो त प्रिया कुमारी ऐं ॿियनि मुकविंदी बाज़ियाबी लाइ पुलिस कोशिशूं करे पई। ज़ियाउल हसन नंजार जो चवणु आहे त सिंध में अमन अमान जी सूरत-हाल में बहितरी आई आहे पर वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार जो चवणु आहे त वफ़ाक़ धाड़ेलनि खे मुंहुं ॾियण लाइ हथियार सिंध पुलिस हवाले कया आहिनि। सिंध पुलिस खे उहे जंगी हथियार मिलिया आहिनि जेकी रुगो फ़ौज वटि हूंदा आहिनि। ठटे में मीडिया सां ॻाल्हाईंदे घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार जो चवणु आहे त प्रिया कुमारी ॿियनि मुकविंदी बाज़ियाबी लाइ पुलिस कोशिशूं करे पई। हुन चयो त सिंध में अमन अमान जी सूरत-हाल में बहितरी आई आहे पर वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। ठटे में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे घरू वज़ीर। इन हवाले सां नाज़रीन तव्हांखे हिकु भेरो ॿीहर आगाही ॾींदा हलूं त घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार जो चवणु आहे त वफ़ाक़ धाड़ेलनि खे मुंहुं ॾियण लाइ हथियार सिंध पुलिस हवाले कया आहिनि। सिंध पुलिस खे उहे जंगी हथियार मिलिया आहिनि जेकी रुगो फ़ौज वटि हूंदा आहिनि। ठटे में मीडिया सां ॻाल्हाईंदे घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार चयो त प्रिया कुमारी ॿियनि मुकविंदी बाज़ियाबी लाइ पुलिस कोशिशूं करे पई। हुन चयो त सिंध में अमन अमान जी सूरत-हाल में बहितरी आई आहे पर वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। अहम ख़बर खां हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाही ॾींदा हलूं। घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार ठटे में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सारंग चांडियो सां। सारंग, अपडेट कजो। घरू वज़ीर मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे, छा चवणो हुनजो? घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार चयो उत्तर सिंध जे ज़िलनि में धाड़ियुनि ख़िलाफ़ टारगेट कार्रवाई थींदियूं रहनि थियूं। पश्चिमी फनपुर शिकारपुर थोरो लाड़काणे वारे ज़िलनि में कुझु बहितरी आई है पर धाड़ियुनि ख़िलाफ़ वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। वफ़ाक़ी हुकूमत धाड़ियुनि सां मुआविज़ो रखण लाइ सिंध पुलिस जे जंगी हथियार पूरो फ़राहम कया आहिनि। सिंध पुलिस जे हैंड ओवर थी चुका आहिनि जंहिं लाइ आउं आर्मी चीफ ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर जो सराहतो आहियां। हुन चयो त धाड़ियुनि सां भरपूर मुक़ाबिले जदीद हथियार सिंध पुलिस खे फ़राहम कया विया आहिनि। हफ़्ते में जदीद सेमी मॉडल पुलिस स्टेशन खटो जो अफ़सर साथी में ॻाल्हाइण सिंध पुलिस खे हाणे जंगी हथियार मिली चुका आहिनि जेके सिर्फ़ु फ़ौज वटि हूंदा आहिनि। तंहिं करे सिंध पुलिस हाणे उहो जवाबु पुलिस खे धाड़ियुनि जदीद हथियार मुकण में बहितर जदीद हथियार आहिनि। जी ठीकु आहे सारंग, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।